नाज़रीन, शाहपुर जहानिया में क़ाइम थियल लाइब्रेरी इंतज़ामिया की बेध्यानी सबब गैर फ़ाल बणियल आहे। वधीक तफ़सील हिन रिपोर्ट में। जी बिल्कुल, असां हींअर शाहपुर जहानिया जे जहानिया लाइब्रेरी में मौजूद आहियूं, जेका केतिरे ई गुज़िरियल अरसे खां गैर फ़ाल लॻी पई आहे। हितां जा जेके शागिर्द ऐं बाशऊर माण्हू उहे कंहिं कुतुब खाने खां महरूम लॻा पिया आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं, उन्हनि जो छा चवणु आहे। जंहिं लाइब्रेरी हॉल में वेठा आहियूं, जहानिया लाइब्रेरी हॉल, ही तक़रीबन 1981 में इन जो बुनियाद रखियो वियो, जॾहिं साईं सैद अली शाह जहानिया जिन चेयरमैन हुया ऐं टाउन ऑफिसर अज़ीज़ मक्सी हुयो। ऐं हिते असां जूं अदबी संगतूं फ़ाल हुयूं, सिंधी अदबी संगत, यंग राइटर्स गिल्ड। ऐं ही लाइब्रेरी तॾहिं खां वठी बिल्कुलु फ़ाल हुई। हिते किताब हूंदा हुया, शाह जो रिसालो हुयो, ॿिया किताब हुया, अख़बारूं डेली ईंदियूं हुयूं। लाइब्रेरी वसियल हुई। ख़ासि तौर ते सिहत ऐं तइलीम खे कीअं बर्बाद कयो थो वञे, अहिड़ा इदारा, अहिड़ियूं लाइब्रेरियूं फ़हाल हुजणु खपनि त हितां जो नौजवान, हितां जो ॿार उन्हनि लाइब्रेरियुनि मां, उन्हनि किताबनि मां पढ़ी को आला तइलीम हासिल करे। जी तारीख़ी लाइब्रेरी आहे जेका काफ़ी सालनि खां वठी गैर फ़ाल ऐं तबाह ऐं बर्बाद लॻी पई आहे, जंहिंमें न किताब आहिनि, न अख़बार थी अचे ऐं न कोई हिते केरु वेहे थो मुक़ररु। त शाहपुर जहानिया जे लाइ हिन लाइब्रेरी खे आबाद कयो वञे, हिन में किताब ॾिना वञनि ऐं हिन खे फ़ाल कयो वञे। को बि किताब कोन्हे को बि किताब मौजूदु न आहे। असांजी सिंध गवर्नमेंट खे इहा अपील आहे त हिते किताब मुहैया कया वञनि जी ज़रूरत आहे, या लाइब्रेरी जो कमु सही तरीक़े सां थियल न आहे, फर्नीचर जो या ॿिए काफ़ी जेके बि ज़रूरतूं हूंदियूं आहिनि उहे न आहिनि, किताब वग़ैरह या नंढनि ॿारनि जी सहूलियत, अख़बार, रिसाला पढ़ण जे लाइ उहे कैमरामैन मुश्ताक डायरीअ सां गॾु क़ासिम बुगियो, KTN न्यूज़ शाहपुर।